वफ़ाक़ी काबीना जे मेंबरनि वाना कैडेट कॉलेज ते दहशतगर्द हमले ख़िलाफ़ पाकिस्तानी फ़ौज जी बरवक़्त कार्रवाई जी तारीफ़ कई ऐं सिक्योरिटी फोर्सिस खे ख़िराज तहसीन पेश करण ते मुबारकबाद ॾिनी। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस जी बरवक़्त कार्रवाई जे करे कॉलेज में को बि नुक़सानु न थियो ऐं असांजी फ़ौज जी जवाननि दहशतगर्दनि सां बहादुरीअ सां वेड़ कई। राणा तनवीर ऐं अब्दुल अलीम ख़ान सिक्योरिटी फोर्सिस जी सलाहियत ऐं दहशतगर्दनि जी शिकस्त ते पिणु ज़ोर ॾिनो। अब्दुल अलीम ख़ान चयो त पूरी क़ौम दहशतगर्दीअ ख़िलाफ़ मुतहिद ऐं अफ़गानिस्तान खे पंहिंजी सरज़मीन खे पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थियण खां रोकणु घुर्जे। राणा सनाउल्लाह चयो त असांजे बहादुर सिपाहियुनि वाना में बहितरीन अमली सलाहियत जो मुज़ाहिरो कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि तालीम खाते जे तरक़ियाती मनसूबनि बाबति इजलास थी गुज़रियो। इजलास में तालीम ऐं आपाशी वारे वज़ीर, चीफ सेक्रेटरी सिंध, चेयरमैन प्लानिंग एंड डेवलपमेंट बोर्ड ऐं तालीम खाते जे आला ऑफिसरनि शिरकत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह स्कूलनि जे नए सिर तामीर ऐं अपग्रेडेशन मनसूबनि खे तेज़ करण जी हिदायत कंदे चयो त तालीम ते ख़र्च थींदड़ हर रुपयो मुस्तक़बिल जी सीड़पकारी आहे। इजलास खे सालियाने तरक़ियाती प्रोग्राम तहत 130 स्कीमुनि ते कम जी पेशरफ़्त 15.57 अरब रुपयनि जी लाॻत सां 1280 तालीमी तामीर जी क़ीमत ऐं 4.47 अरब रुपयनि जी सीड़पकारी लाइ मुख़्तस करण बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। नाणी खाते गुज़िरियल हफ़्ते 1.88 अरब रुपया जारी कया ऐं जून 2026 ताईं मनसूबनि जे मुकमल थियण लाइ 100% फंड रखिया विया आहिनि। PSDP तहत 30 ज़िलनि में 481 स्कूलनि जे नए सिर तामीर जे कमु जारी आहे, जंहिं ते कुल लाॻत 12.33 अरब रुपया ख़र्च थींदा, जंहिं में वफ़ाक़ी हिसो 5.44 अरब रुपया ऐं सिंध हुकूमत जो हिसो 6.89 अरब रुपया रखिया विया आहिनि। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ 27वीं आईनी तरमीम बिल पेश करे छॾियो। सेनेट तरमीम सां लाॻापियल तहरीक जी मंज़ूरी ॾिनी। कानून वारे वज़ीर मूजिबि सदर जे उहिदे जो हलफ़ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खणंदो, जॾहिं त आईनी अदालत जो सीनियर चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो उहिदो संभालींदो। इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जो हलफ़ पिणु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खणंदो। उन दौरान हाउस जे फ्लोर ते चेयरमैन सेनेट चयो त शाह महमूद कुरैशीअ जो इस्तीफ़ा अची वियो आहे, जॾहिं त सैफुल्ला अबड़ो जो इस्तीफ़ा कंहिं बि वक़्तु तलब करे सघिजे थो, उनखे वापसि वठण लाइ बि चई सघिजे थो। चेयरमैन सेनेट मूजिबि संदसि इस्तीफ़ा अॼु ताईं न मिली आहे, न ई इस्तीफ़ा खे क़बूल कयो वियो आहे, जंहिं ते यूसुफ रज़ा गीलानी इन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। कराची में ॾोहनि ते ज़ाब्तो आणण लाइ शुरू कयल सेफ सिटी मनसूबो शहरनि लाइ गैर महफ़ूज़ बणिजी वियो। बिलावल हाउस वेझो हिकु वॾे वाक़िए में सेफ सिटी जी कैमराउनि जी डिस्ट्रीब्यूशन बॉक्स चोरी थी वियो। DG सेफ सिटी प्रोजेक्ट आसिफ़ एजाज़ शेख वाक़िए जी तस्दीक कंदे चयो त डिस्ट्रीब्यूशन बॉक्स चोरी थियण खां पोइ सेफ सिटी जा कैमरा बंदि थी विया, जंहिंखे बाद में महफ़ूज़ करण दौरान थंभे तां हटायो वियो। DG मूजिबि चोरी थियल डिस्ट्रीब्यूशन बॉक्स में लखें रुपयनि जो सामान हुयो। हुन चयो त बिलावल हाउस चौरंगी जे वेझो लॻल कैमरा सेफ सिटी ऐं ई चालान सिस्टम जो हिसो हुआ, जिन जे बंदि थियण सां सिक्योरिटी मॉनिटरिंग सख़्तु मुतासिर थींदी। कराची जे शराफ़ी ॻोठ मोहम्मद सिटी इलाइक़े में हिकु घर अंदरि फायरिंग सबबि हिकु शख़्स फ़ौत थी वियो। पुलिस मूजिबि 3 नामालूम जवाबदार फुर जे इरादे सां घर में दाख़िल थिया। घर में मौजूदु 42 वरनि जे शाहिद जवाबदारनि सां फुर दौरान मज़म्मत कई, जंहिं ते जवाबदारनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। फायरिंग जे नतीजे में 42 वरनि जो शाहिद फ़ौत थी वियो। फ़ौतीअ जे लाश खे ज़रूरी कार्रवाइनि लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मक़तूल शाहिद हिकु दवाउनि जी कंपनी जो मुलाज़िम हो। संदसि खे 3 धीअरुनि जो औलाद हुयो। अॼु इत्तफ़ाक़ सां हू ऑफिस वञण बदिरां घर में मौजूदु हुयो।